2024 में रिटायर थी आहियां। अञा जे 7 ॾींहंनि जो पघार न यको पेंशन बंदि आहे मुंहिंजी। ऐं ग़रीब ज़ाल पकोड़ा थी खपायां, ब्लड प्रेशर जी मरीज़, तॾहिं थी मां गोरी वठां। हाणे त एतिरा ॾींहं थियनि मूं वटि गोरी बि कान्हे का। ॿुधायो मूंखे डी ऑफिसर वारा साईं 50,000 मूं ॾिना आहिनि, मुंहिंजो अञा ताईं सही नथियूं थियनि, अञा ताईं मुंहिंजो केस कान थो। महिरबानी करे तव्हां पुटनि खे चवां थी मुंहिंजी पेंशन जारी कनि, मुंहिंजी पेंशन महिरबानी करे जारी कनि। ऐं ॾाढी परेशानी, हिकु ग़रीब माण्हू वञे त केॾां वञे, तॾहिं हुकूमत असां सां ताऊं नथी करे, को असां सां कान थो करे। असां ज़ाला औरत रोज़ु काग़ज़ कयूं पई जोड़ा हुन ऑफिस में हुन ऑफिस में, असीं कंहिंखे फरियाद करियूं, असांजो अलाह वॾो वेठो आहे। ऐं ग़रीब ज़ाल मुंहिंजो केरु ॾियण वारो कमाइण वारो कोन्हे। तव्हां खां कहिड़े ऑफिस में पैसा वरिता विया डी ऑफिस में नालो छा? अदा सलीम खे मूं 50,000 मूं ॾिना हुआ डी ऑफिस में। अञा वधीक पैसा घुरनि था छा थो चए? डी ओ 500 अञा मूंखे इहो चयो असांजे ऑफिस वारनि त सूमरु ॾींहुं अचिजां, पोइ असीं तव्हांखे काग़ज़ सही कराए